अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हिन ड्रामे ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां 19 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिन ड्रामे ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 20 किस्त नंबर 8। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो आहे फॉर्म। दोस्तों हिन फॉर्म में जेको नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिन फॉर्म में जेको नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 21 किस्त नंबर 8। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 22 किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते माइक जे मथां जेको कपिड़ो चढ़ियल आहे उन कपिड़े जो कुझु हिसो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों माइक जे मथां जेको कपिड़ो चढ़ियल हूंदो आहे उन कपिड़े जो कुझु हिसो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 23 किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन आईने ते गौर कयो त जॾहिं हीउ सीन ख़तमु थो थिए त हिन आईने में हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां को शख़्स वञी रहियो आहे, उहो हिन आईने में ॾिसी सघिजे थो। हीअ ॾिसो दोस्तों हिन आईने में इहो साफ़ु ॾिसी सघिजे थो त जॾहिं हीउ सीन एंड थो करे त उन वक़्तु हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां केरु वञी रहियो आहे। दोस्तों उहो हिन आईने में साफ़ु ॾिसी सघिजे थो शख़्स। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलाणी टीवीअ हीअ मिस्टेक बि पकिड़े वरिती आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 24 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन घड़ियाल ते गौर कयो त हिन घड़ियाल में मिंटनि वारो कांटो हिन वक़्तु 20 ते बीठल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन घड़ियाल में हिन वक़्तु मिंटनि वारो कांटो 20 ते बीठल आहे, 20 मिंटनि ते बीठल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा वरी परे जो व्यू थी वठी त तव्हां ॾिसो हाणे वरी मिंटनि वारो कांटो 10 ते बीठल आहे। दोस्तों तक़रीबन 5 सेकंड पहिरियां जेको कांटो 20 मिंटनि ते बीठल हुयो, मिंटनि वारो कांटो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दोस्तों 5 सेकंडनि खां पोइ उहो मिंटनि वारो कांटो 10 ते कीअं अची वियो। मतिलबु इहो घड़ियाल पुठिते कीअं वियो, छा इहो घड़ियाल पुठिते थो हले। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 25 किस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक मैन जे हथ जूं आङुरियूं कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रही हूंदियूं। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक मैन जे हथ जूं आङुरियूं कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियूं आहिनि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हीअ हमलाणी टीवीअ मिस्टेक पकिड़ी वरिती आहे। दोस्तों हिते माइक मैन खे कैमरा जे फ्रेम खां परे रहणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना की पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।